सूंह नूरी हुई ज़ात छा जाम छा, इश्क कींझर हुयो यार छा जाम छा। इश्क तसखीस इश्क ताज़ीम आ सिको इश्क जो ख़ास छा आम छा। सूंह नूरी हुई ज़ात छा जाम छा, इश्क कींझर हुओ। कच कायो अघियो जो बि आयो अघियो, मकतबे इश्क में कुफर इस्लाम छा। सूंह नूरी हुई ज़ात छा जाम छा। आ अॻियों न पोयों पनो कंहिं पढ़ियो, आ दुनिया जो बि आगाज़ अंजाम छा। सूंह नूरी हुई ज़ात छा जाम छा, इश्क कींझर हुयो यार छा जाम छा। सिज मुस्लिम किथे चंड काफ़र किथे, सिज मुस्लिम किथे चंड काफ़र किथे, कंहिं न ॼातो त रहमान ऐं राम छा। सूंह गुल मंसूर ते बस विकामण खपे, दार खां वध मिले ॿियो भला दाम छा। सूंह नूरी हुई ज़ात छा जाम छा, इश्क कींझर हुयो यार छा जाम छा। प्रोफेसर साजिद सूमरो साहब जी मोहब्बत, संदसि तख़लीक़, प्यार ऐं जुनून खे जेको हुन जो धरती सां ऐं धरती वासियुनि सां जेको मिले थो, तंहिं ते संदसि निमी सलाम कजे थो। बल्कि तारीख़ ठाहींदा आहिनि। क़दुरु कयो, हिन वक़्तु साईं सख़्त अलालत वारी ज़िंदगी पियो गुज़ारे, बिस्तरे ते मौजूदु आहे, पर उन जे बावजूद बि बेपनाह सिंध ऐं सिंध वासियुनि जी फ़िक्र रखे थो। असांखे घुरिजे आहिनि इहे फितरत जे तरफ़ां मिलियल तोहफ़ा आहिनि, साईं जन जो क़दुरु करणु खपे। वॾी महिरबानी।